शायर शामन शर जेको सीनियर शायर आहे असांजे बेरूटे जो वाहिद हिकु शाइर बि आहे जेको उस्ताद मल्हार खां पोइ शामन शर जो नालो आयो आहे ऐं असां अक्सर खान शर मांगर ऐं गोश्त बि रखियो आहे तक़रीबन किलो खनि गोश्त बि आहे हारण जो गोश्त हारण जो गोश्त हारण जो मां मारियो हारण अच्छा किथां किथां दा हारण ॻोल्हियल अथव हे हिते हले यार छा ते आयो अच्छा चिन्हण आयो हारण जो काफ़ी घणो गोश्त थींदो आहे हीउ थोरो आहे वंडे या ॻोठ वारा छिता लॻा पिया मारियो मां हिसे में मांखे इहो आयो अच्छा मारियो तूं मतिलबु हिसे में ॻोठ सारे खे विरहाए ॾिनो आहे हा अॻ में गोश्त इहो तव्हां कमु बहितर कयो आहे जो ॻोठ सारे साईं असां इन शायदि वठंदासीं शामन तव्हांखे लॻे थो जो हीउ हरण मारी थो न बाबा मक्खी काने मारी हरण मारी हम तो मारी तो ए मुर्गी वरती तो 10 किलो को केला वठी आयो है अच्छा उहा रखत ते वठी आहे बसि साईं तव्हां हिते ई कूड़ तव्हांजो ज़ाहिर थी वियो कूड़ में तव्हां साईं मुंहुं सड़ियो पुरानी मशहूर आहियां अच्छा मंगर मुंहुं सड़ियो वाह साईं पोइ तव्हां इहो हिते व्लॉग में तव्हां न ॾसियो न बाबा कूड़ वग़ैरह जेको आहे हीउ ज़ाहिर पियो आहे मुर्गी जो गोश्त आहे फार्मी मुर्गी जो गोश्त आहे इहा अच्छी जेका हूंदी आहे साईं अच्छा हाणे तव्हां इहो तरीक़ो दोस्तनि खे सम्झायो त कहिड़े नमूने तव्हां इहो तयारु कंदा गोश्त डिश बुधा डिश ॿुधाए पे साईं कपड़ा पवंदा आहिनि वसल हा साईं वसल कपे सना करे पोइ टमाटा अच्छा टमाटा तव्हां खाधा हूंदा दोस्तनि खे ख़बर आहे अच्छा टमाटो हा टमाटा तयारु थी विया सलाद तयारु थी वई इहो जेको हुन खां बाद में तव्हां गोश्त कीअं तयारु कंदा आहियो भाउ हिते घणो टाइम रखंदा आहियो किलो गोश्त जो अच्छा 12 किलो पाणी वाह साईं या मांगर चर की उहो पचाए बि पाणी सारो जेको पाणी आहे उहो ख़तमु करिणो आहे बिल्कुलु किलो गोश्त में 12 किलो पाणी अच्छा हा पोइ डिश तयारु थी 12 किलो पाणी ताईं दोस्त फार्मी जो ॻरी अटो थी वेंदो नज़र तो बिल्कुलु ईअं पियो हूंदो क्लियर अच्छा उहो कहिड़े नमूने सां पचाईंदा गोश्त बाद में विझंदा आहियो छा आयो पाणी साढ़े 12 किलो किलो जेतिरो जेके पाणी बचे अच्छा इहो साईं वॾे हे नई ॻाल्हि हूंदी आहे पाणी पचाईंदो आहे हे साईं नओं जेको आहे कारीगर आयो आहे खटरी आयो आहे छा चवणो हिनखे रध पचाव जे लाइ लगातार 3 भेरा जेको 12 किलो पाणी जा देगड़े में विझंदो उनखे पाणी खे सुकाईंदे सुकाईंदे सिज भरी वेंदो आहे साईं असां बुख ॾाढी लगी खड़ी आई असां बुख मरंदा तयारु करे 12 किलो पाणी ते जो कॾहिं सुकंदो पोइ साईं मां भाॼी चाढ़ींदुमि पोइ गारियूं ॿारूं मूंखे न ॾिजाओ